जीअं सिंध महाज पारां सिंधु दरिया मां 6 केनाल करण ख़िलाफ़ मीरपुर ख़ास प्रेस क्लब ते हिकु ॾींहं जी बुख हड़ताल कई वई, जंहिंमें जीअं सिंध महाज जे अॻुवाण ज़हूर लिगारी चयो त पाकिस्तान ठहण सां सिंध जूं मुसीबतूं घटिजण बजाए वधनि पियूं। रोज़ नए तरीक़नि सां सिंध खे ग़ुलाम करण जूं कोशिशूं कयूं वञनि थियूं। कॾहिं डैम ठाहिण जा ऐलान था कया वञनि त कॾहिं धारनि खे सिंध में आणे सिंधियुनि खे अक़लियत में करण जूं कोशिशूं थियनि थियूं। हाणे वरी ग्रीन पाकिस्तान जे नाले में सिंधु दरिया ते केनाल ठाहिया था वञनि, जंहिंसां पंजाब जो रेगिस्तान त आबाद थींदो, पर आबाद ऐं ग्रीन सिंध रेगिस्तान थी वेंदी। पानी ते दाड़ो, पानी ते दाड़ो, पानी ते दाड़ो, सिंधु ते केनाल, सिंधु ते केनाल। उन खां पोइ असांजी जेका सिंध जी सियासत हुई उनखे नुक़सानु रसायो वियो, उनखे बंदि कयो वियो ऐं जेके दोस्त असांजा सिंध जे आवाज़ खणंदा हुआ उन्हनि खे गुम कयो वियो, उन्हनि खे तशदुद कयो वियो, उन्हनि खे शहीद कयो वियो ऐं इहो सिलसिलो रुॻो असां सां न पर इहो ॿियनि सूबनि सां थींदो हुयो, जहिड़ो बांग्लादेश उन खां पोइ वरी हिननि जेको टारगेट कयो उहो सिंध खे ऐं हाणे उन्हनि जॾहिं ॾिठो त भई असां हिननि खे मारण में नथा वञाए सघूं, शहीद थियण खां पोइ ही बि वधंदा था वञनि, त हाणे हुननि वरी इहो नओं सोचियो सॼो या नओं हिकिड़ो सिंध खे वीरान करण जे लाइ हिकिड़ो केनाल जो बहानो करे ऐं 6 केनाल जेके सिंध खे सुकाइण जी कोशिशि। पर असां सिंध जा जेके गयूर मिसकीन मारूड़ा जेके आहिनि, जेके सिंध खे पंहिंजी माउ सम्झनि था, मां नथो सम्झां त उहे उन्हनि खे इहे केनाल हलाइण ॾींदा। यकीन उन्हनि कुझु ठाहिया ज़रूरु आहिनि, पर इहो पाणी जो जेको खुड़ो आहे उहो सिंध वारा उन्हनि खे इहो वठणु न ॾींदा, छो जो हू पंहिंजी धरती खे माउ सम्झनि था ऐं माउ सां वेसा घाती जेको बि कंदो उन सां घटि सिंधी माण्हू न कंदो। असांखे उमेदु आहे, असांजी कोशिशि बि आहे कि जेका बि जागरूकता हुजे पई इहा हिकु इन सिलसिले जी कड़ी आहे। अॼु असां वटि जेकॾहिं हिते 5 या 3 माण्हू आहिनि, अफ़सोस यकीन थिए थो पर उनजे बावजूदि बि असां मायूस न आहियूं। असांखे यकीन आहे अॼु न त सुभाणे इहा सिंधी क़ौम उथंदी ऐं इंशाअल्लाह इहे जेके ठहनि जो केनाल उहे बि बंदि कंदी ऐं पंहिंजा हुकूक जेके आहिनि सिंध जा जेके बि हुकूक गज़ब थियल आहिनि उहे सभु उन्हनि खां वाक़ुफ़ु ऐं इहे शयूं तॾहिं थींदियूं जॾहिं असां पंहिंजी निंड जेका आहे, जेका सुस्ती आहे, जेका काइली आहे, उहा ख़तमु कंदासीं। उहा काइली ख़तमु करे ऐं असां पंहिंजा जेके आहिनि से हीअ दोस्त जेके उथी खड़ा थींदा ऐं पंहिंजे वॾे हुजूम जी शिकल में सरकार खे जेको हिमो ॾींदा ऐं ज़रूरु इहो हिकु ॾींहुं ईंदो पिया। जिन माण्हुनि लाइ ठहनि था पिया असां उनजी पुरज़ोर मज़म्मत कयूं था त ख़ुदारा सिंध जे आबादगारनि खे बचायो, सिंध जी आबादी खे बचायो, सिंध खे उन खां बचायो। जेकॾहिं इहे कारनामा ऐवान सदर में ज़रदारी साहब करे वेंदो त अॼु मुस्तक़बिल पीपुल्स पार्टी 0-0-0 हूंदी। असां वरी बि हिननि खे अखि पटाइण लाइ होशियार था करियूं त सिंधी अवाम जा जेकी तव्हां उमेदूं रखो पिया से तव्हां वञायो पिया। तव्हांजी 15 सालनि जी कारकर्दगी सिंधी अवाम लाइ 0 आहे। लिहाज़ा असां सिंध हुकूमत खां इहा वाज़े घुर कयूं था त केनालनि जो कमु फौरी तौर बंदि कयो वञे। वेहण जी हुतां थी हूंदा पेर न लही फिरी जो असां जे सिर्फ़ु को क़ौम परस्तनि जो मसइलो कोन्हे, हीअ सॼे सिंध जे माण्हुनि जो मसइलो आहे। इन में उर्दू हुजनि, जेके बि माण्हू हिते ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ आहिनि, हुननि सभिनी जो इहो फ़र्ज़ु थिए थो त हीअ जेका सिंध सां ज्यादती थिए पई उन जे लाइ आवाज़ उथारीनि।
ही कारपोरेट जे नाले ते सिंध जूं ज़मीनूं ॾेई बयाबान रेगिस्तान खे आबाद कयो पियो वञे ऐं सिंध जूं जेके आबाद ज़मीनूं उन्हनि खे बंजर कयो पियो वञे। असां सिंधी क़ौम इन जी सख़्तु मुखालफ़त करियूं था ऐं असां इहो मुतालबो कंदासीं हुकूमत खां त इहे जेके कैनाल पिया ठहनि इहे कैनाल ठाहिण बंदि कया वञनि ऐं सिंध सुकाइण बंदि कई वञे। छा हीअ सिंध जूं ज़मीनूं सिंध जे हारियुनि खे छो नथियूं ॾिनियूं वञनि? हीअ ग्रीन इनिशिएटिव छा हिते जा माण्हू आहिनि, हिते जा लोकल माण्हू आहिनि, हुननि खे छो नथी ॾिनी वञे जो धारियुनि माण्हुनि खे हिते जूं ज़मीनूं ॾेई हिते आबाद कयो पियो वञे। पाकिस्तान ठहण खां वठी हिननि बंगालियुनि, बलोचनि, सिंधियुनि सां ज़ुल्म शुरू कया। दुनिया में पहिरियों मिसाल आहे जो हिकिड़ी अक्सरियती क़ौम जेका पंहिंजे ज़ुल्मनि हिन इस्टेब्लिशमेंट ऐं हुक्मरान टोले जे ज़ुल्मनि खां तंग थी उन पंहिंजो अलॻि रस्तो वरितो, हू पाण अलॻि थी विया। इहो तारीख़ जो पहिरियों मिसाल आहे जेको हिते पाकिस्तान में थियो आहे। पर हीअ इस्टेब्लिशमेंट अञा ताईं हिन सॼी शइ खे सम्झण जे लाइ तयारु कोन्हे, हिन सॼी ज़ुल्म ऐं बर्बादी खे सम्झण जे लाइ तयारु कोन्हे। हीअ 5000 साल पुराणी क़ौम खे जे पंहिंजनि अपनि ॾाॾनि जे कुर्बानीनि सां पंहिंजे वतन, पंहिंजे पाणी, पंहिंजे दरिया खे बचाए रखियो, उनखे ई नीस्त नाबूद करणु चाहिनि था, सुकाइणु चाहिनि था। ऐं इहो चाहिनि था त सिंध बंजर थी वञे, सिंध तबाह थी वञे, पर हिननि जा रेगिस्तान उहे आबाद थी वञनि। पर सिंधी अवाम ऐं सिंधी क़ौम ऐं सिंध जे मज़लूम तबिके इहो फ़ैसिलो करे छॾियो आहे त हीअ कंहिं बि हालत में इहे कैनाल जेके नवां ठाहिनि पिया चोलिस्तान कैनाल जे नाले ते उहे मंज़ूरु न कंदा ऐं पाणी जो हुक्मराननि जी ॻाल्हि वांगुरु न पर अवाम जी ॻाल्हि वांगुरु हिकिड़ो फुड़ो पाणी जो भई कंहिंखे वाइण कोन ॾींदा। ऐं असां इहो बि चऊं था त जेके सिंध जी ज़मीननि ते कारपोरेट फार्मिंग जे नाले ते कब्ज़ा कया पिया वञनि, असां सभु सुञाण माण्हू इहो सम्झूं था त सिंध जूं ज़मीनूं या कंहिं बि क़ौम जूं ज़मीनूं उन क़ौम जूं क़ौमी मिल्कियतूं हूंदियूं आहिनि, कंहिंजे बाबे जी जागीर कोन्हे जो जेको अचे अहिड़ो ख़ान उहो हुन ते कब्ज़ा करे वेही रहे। तंहिं करे असां चऊं था ऐं मुतालबो था करियूं त सिंध में जेके अॻु में ज़मीननि ते कब्ज़ा थियल आहिनि उहे बि ख़ाली कया वञनि ऐं सिंध ते जेके कारपोरेट फार्मिंग जे नाले ते हाणे कब्ज़ा करणु शुरू कया वञा आहिनि उहे ख़तमु कया वञनि ऐं सिंध जूं ज़मीनूं सिंध जे मक़ामी हारियुनि खे विरायूं वञनि कि उहो ख़ुशहाल थिए, सिंध ख़ुशहाल थिए, मुल्क ख़ुशहाल थिए। पर हिते इस्टेब्लिशमेंट उबतो किसो शुरू कयो आहे जो मुल्क खे तबाह करण जे लाइ कुझु माण्हुनि खे आबाद पई करे। ऐं हिन शहर सां पंहिंजी तकलीफ़ ख़तमु कंदसि त हयात जो हुकुम त डायो कोठायो दबाओ सुर रहज़नी जा खेल सभु बिगाड़ियो, ख़िज़ा खे जो पनाह ॾे सो बाग़ी उजाड़ियो, ख़िज़ा सां गॾु ख़िज़ा जो घर बि पिया जलाईंदा अचूं, जहां खे ॾियो मुबारकूं असीं पिया ॻाईंदा अचूं। सिंधू ते कैनाल, सिंधू ते कैनाल।